अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त खेस ईरान जूं ताज़ियूं तजवीज़ूं पेश कई पई आहिनि। जल्द ई उन्हनि जो जाइज़ो वठंदो। ईरान ते ॿीहर हमले जे इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। ईरान जेको कुझु कयो उन जी वॾी क़ीमत अदा नाहे कई। उहो मञणु ॾुखियो आहे त ईरान जी आच क़बूलण जोगी थी सघे थी। ईरान सां लाॻापियल सूरतहाल ते ख़ुशि नाहे। हू नथो चाहे त ईरान वटि एटमी हथियार हुजनि। ईरान जी मौजूदा क़यादत कंफ्यूज़ आहे। उन्हनि जो पाण में इतिहाद नाहे। ईरानी क़यादत में कुझु हिकु ॻाल्हि चवनि था, कुझु ॿी ॻाल्हि। ईरानियुनि खे ख़बर ई नाहे त उन्हनि जी अॻुवाणी केरु करे रहियो आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त अमेरिकी सदर ईरानी सामूंडी जहाज़नि ते ग़ैर क़ानूनी कब्ज़े खे सामूंडी धाड़ो करार ॾिनो आहे ऐं सरेआम चयो हू सामूंडी धाड़ेलनि वारो कमु करे रहिया आहिनि। उहा का ज़बान तिरकण न पर उहो क़दम लोही लोहीअ जो खुलियल ऐं अफ़सोसनाक एतिराफ़ आहे जेको अमरीका आलमी सामूंडी सफ़र ख़िलाफ़ करे रहियो आहे। आलमी बिरादरी गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल खे आलमी क़ानूननि जूं अहिड़ियूं भनकड़नि जो नोटिस वठणु घुरिजे। ईरानी नायब परॾेही वज़ीर क़ासिम ग़रीबाबादी जो चवणु आहे त ईरान नयूं तजवीज़ूं पाकिस्तान हवाले कयूं आहिनि। हाणे फ़ैसिलो अमरीका खे करणो आहे त उहो सिफ़ारतकारी जी राह थो वठे या छिकताण जारी रखे। ईरान हमेशह क़ौमी मुफ़ाद जी बुनियाद ते सिफ़ारतकारी ते यकीन रखे थो पर पंहिंजी आवाम ऐं सरज़मीन जे दिफ़ा लाइ हर क़िस्म जी अगराई जो फ़ैसिलाइतो जवाबु ॾियण लाइ बि तयारु आहे। पंहिंजी तजवीज़नि जो मक़सदु जंग खे मुस्तक़िल ख़तमु करणु आहे। अमरीका जे हवाले सां ईरान जो अदम एतमाद बरक़रार आहे छो त उन सिफ़ारतकारी दौरानी धोखेबाज़ी कई आहे। मुमलिकती वज़ीर खेलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त अमरीका ईरान ॻाल्हियुनि में सदर आसिफ अली ज़रदारी खे नज़रअंदाज़ करण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी सरकार जे हर फ़ैसिले खां आगाह हूंदो आहे। सदर खे नज़रअंदाज़ करण जी ॻाल्हि कंहिंजी ख़्वाहिश हूंदी। जंग ख़तमु थियण सां पाकिस्तान खे न रुॻो क्रेडिट मिलंदो पर मुल्क खे फ़ाइदो बि रिसंदो। अमेरिकी सदर समेत सॼी दुनिया पाकिस्तान जी जंगबंदी वारनि कोशिशुनि जी साराह करे रही आहे। पाकिस्तान अफ़गान बाबति बरतानवी नुमाइंदे जे बयान खे हिकु तरफ़ो करार ॾेई रद्द करे छॾियो। परडी ऑफिस जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु आहे त अफ़गानिस्तान तरफ़ां सरहद पार मुदाख़लत ऐं दहशतगर्दीअ जूं कोशिशूं जारी आहिनि। पाक अफ़गान सरहदी सूरतहाल बाबति बरतानवी नुमाइंदे जो बयान ॼाण खां सवाइ आहे। अफ़गान तालिबान जे बिना जवाज़ हमलनि ऐं दहशतगर्द कार्रवाइनि में 52 शहरी शहीद ऐं 84 ज़ख़्मी थी चुका आहिनि। हैदराबाद में हाला नाके वेझो घुमनाबाद पारे इलाइक़े में सिलेंडर जे दुकान में धमाके खां पोइ बाहि लॻी वई। फायर ब्रिगेड अमले वॾियुनि कोशिशुनि सां बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कोलिंग जो अमल जारी। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त बाहि सबबि 4 दुकाननि ऐं हिकु घर खे नुक़सानु पहुतो। जानी नुक़सानु नाहे थियो। ऐं पाकिस्तान सुपर लीग 11 जो नओं चैंपियन केरु हूंदो फ़ैसिलो अॼु थींदो। फाइनल में हैदराबाद किंग्स में ऐं पेशावर ज़ल्मी में मुक़ाबिलो थींदो। लाहौर रंगारंगी पुॼाणी वारी तक़रीब थींदी। नाले वारो गुलकार आतिफ असलम, अली असमद, आरिफ लोहार, आयमा बेग ऐं ॿिनि फन जो मुज़ाहिरो कंदा। शानदार आतिशबाज़ी जो पिणु मुज़ाहिरो कयो वेंदो।